सचो सतराम। पास साहब परम प्यारे घनश्याम दास, गुरमुख दास, विकी, रवि सुखवानी सुखवानी परिवार के प्यार सा सुखवानी फार्म हाउस जिन प्यार भरी भूमि ते अज रचायल इंसानी सत्संग समारोह में शामिल ध्यान स्वेड़ी शुभ घड़ी में सुखवानी परिवार ऐसा बनी भावरन बहनरुन सजी संगत के पूज्य रेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब की तरफ आशीर्वाद शुभकामनाओं बात असा जॾहिं बि कहीं सत्संग जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾियो, पंहिंजी ज़िंदगी के सही रास्ते ते हलायूं। असा इंसान भी हकीकत में जेके ही आयूं मालिक असा सभिनी खे बेहतर बनाए कर मोकिलियो आहे। असा सभिनी खे खुशियुनि सां भरे करे मोकिलियो आहे। इन करे असांखे ॿार खे ॾिसंदासीं, जॾहिं को ॿार पैदा थींदो आहे पोइ उहो कहिड़ो बि हुजे, कोई बि हुजे, कंहिंजे बि घर में हुजे, उहो जॾहिं पैदा थींदो आहे त हिकिड़ो खुलियल टिड़ियल गुल लॻंदो आहे जंहिंजो चहिरो बहकंदो आहे ऐं उनजी हिकिड़ी थोरी मुस्कुराहट सॼे घर खे मुस्कुराए छॾींदी आहे। उनजो थोरो हलण जो अंदाज़ बेशक उहो कीअं बि हुजे, सिधो हुजे, फिडो हुजे, रुटंदड़ हुजे, थोड़े ॿार किरे तॾहिं बि खिलाईंदो आहे। तंहिंजे करे संसार में हर एक इंसान के मालिक खुशियुनि सां भरे करे मोकिलींदो आहे। तंहिंजे करे उन मालिक जी कमी काई बि कोन्हे, पर असल चीज हूंदी आहे असां उते पाण कीअं ठाहियूं, असां उनखे पाण कीअं बनाए रखियो आहे। उते असां पंहिंजो जीवन कीअं बनायो आहे ऐं पोइ जहिड़ो असां पंहिंजो पाण खे रखंदासीं तहिड़ो माहौल मिलंदो। पर उन्हीं असांखे बहकाए करे मोकिलियो आहे। असां सिर्फ़ उन दुनिया जी का बि चीज़ अहिड़ी न बनाई आहे जेका बहके न। तो पाण सभु हिते फार्म हाउस में वेठा, हिकिड़ो संत हो, पोइ हिकिड़ो शख़्स आयो, चए साईं असां तोखां कई गुना वधीक सुखी आहियूं। सुखी जो मक़सदु असांखे आहे पोइ घर हुजे, बैंक बैलेंस हुजे, उथी वेठी हुजे, अंदाज़ हुजे, तौर तरीक़ो हुजे, ट्रेवलिंग हुजे, सब कुछ। तू रहे बिगड़ी कुटिया में तो, पर तू सदाई मुस्कुराए तो जेको चए सब सां ख़ुशि वेंदो आहे, लेकिन मूंखे सॼो मुंहुं सड़ियो पियो जो कारण छा आहे? जे तो ख़ुशी त असांखे वधीक हुजणु खपे, उनजो कारण छा आहे?
मुझे कोई न कुछ भी ना नॉर्मल चए तव्हांखे जेका सिखिया आहे मूंखे ॾियो, सम्झ मूंखे ॾियो, मूंखे खपे, मां बि ख़ुशि रहणु चाहियां थो तव्हां वांगुरु। तॾहिं असां चयोसि ठीकु आहे, 2 ॾींहंनि खां बाद अचिजांइ। तो जॾहिं 2 ॾींहंनि खां बाद आयो, संत कुटिया जे ॿाहिरूं जेको जो जंगल हो तपस्या कंदो हुते वेठो संतुनि सां ॻाल्हाईंदो वेठो, हो बि पूरी ॻाल्हियूं कंदो वेठो। उनखे चयोसि तव्हां मूंखे चयो 2 ॾींहंनि खां बाद में अचिजांइ, तंहिंजे करे हाणे ॿुधाए तव्हांजी ख़ुशी जो कारण छा आहे? मुंहिंजो उहो ई जिथे मां वेठो आहियां बसि इहो ई कारण आहे, ॿियो कुझु बि न। चइसि वेठो त जंगल में आहे, बाक़ी उहो जवाबु मां तोखे ॾेई छॾियो, जिथे मां वेठो आहियां बसि उहो ई मुंहिंजी ख़ुशी जो कारण आहे। हे जेको ख़ूबसूरत माहौल आहे उहो कारण आहे। चए कारण कहिड़ो आहे, मूंखे खुली करे ॿुधायो। चयो ॾिस, हे त पाण वेठा आहियूं, हे जेको वण आहे इन जी उमिरि घणी हूंदी? मुंहिंजो 100 साल खां मथे हूंदी। चई हीउ जेको पौधो आहे इन जी घणी हूंदी? चई हो 3-4 साल थिया हूंदसि लॻे। चई जेको ॿियो वण आहे वरी कंहिं पुछंदो, कोई चवे 20 साल हूंदो, कोई चवे 25 साल हूंदो, कोई चवे हाणे पैदा थियो हूंदो, कोई चवे भला गाह जेको पियो आहे इहो कीअं आहे? चई इहो ई हाणे उभरियो हूंदो, घड़ी उहो मसूफ़ो ख़तम बि थी वेंदो। चए गुल जेके नी, चई इहे हाणे सीज़न मुंहिंजो थिया नी, पंहिंजो पाण पैदा थिया नी, महीने ॿी जा हूंदा। चइबो गुलनि में जेके पता नी, चई इहे सभई झड़ी वेंदा नी, हाणे 2-3 महीने में सभई उभरिया हूंदा। जेके हुयो नज़ारो सभिनि खां पुछंदो आहे। त हाणे कोई 100 साल जो, कोई 200 साल जो, कोई 500 साल जो, कोई 5 ॾींहं जो, कोई 50 ॾींहंनि जो, पोइ असां बि पुछे जेके हुया। चयोसि सभु आहिनि, ही जेके ई आहिनि थोरो हवा जो झोंको ईंदो आहे, थोरो माहौल बहितर थींदो आहे, पोइ इहे सभु ख़ुशी में झूमंदा आहिनि। इहे सभु जेके बि आहिनि, पोइ कोई 500 साल जो हुजे, को 50 ॾींहं जो हुजे, को 100 जो हुजे, को ओड़ी वाल उभरियो हुजे, कोई गुल हुजे, गुल सां गॾु पता हुजनि, ऐं पतनि सां गॾु बेशक उहे कंठिया हुजनि, इहे सभु ॾाढो झूमंदा आहिनि, ख़ुशि रहंदा आहिनि। ऐं इन्हनि खे ॾिसी करे हक़ीक़त में मां बि झूमंदो आहियां, मूंखे बि ॾाढी ख़ुशी थींदी आहे। छाकाणि इन्हनि में कोई बि अहिड़ो बंग न ॾिठो आहे, बेशक गंदो गाह बि हुजे, जेको हवा लॻे ऐं झूमे न, पाण सभु मिली करे झूमंदा आहिनि। कोई ईअं न आहे चवंदो मां 50-500 सालनि जो आहे, 5 ॾींहं जो मूंसां गॾु एतिरो झूमे थो, कहिड़ी आहे बाक़ी एतिरो नड़ो थी करे ओड़ो बणियो वेठो आहे। कॾहिं गुल खे झूमंदे मां हुन सां कंठे जो सार कोन ॾिठो, कंठे खे झूमंदे मां कॾहिं गुल खे मुरझाईंदो न ॾिठो आहे, वरी कंठो थी करे झूमे थो, जो गुल मां कोई पतो आहे, बेशक कोई सड़ण ते आहे, कोई फुटण ते आहे, को अधु कारो आहे, लेकिन सभु हिक ॿिए खे ॾिसी करे एतिरो झूमंदा आहिनि जो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं अगरि इहा सोच असां इंसाननि खे अची वञे त असां हिक ॿिए खे नंढो वॾो घटि वधि सम्झी करे जेको साड़ खाईंदा आहियूं, कुझु जलंदा आहियूं, जेतिरा परेशान थींदा आहियूं, हक़ीक़त में असांखे त कुदरत बहकाए करे मोकिलियो आहे, खिलाए करे मोकिलियो आहे, पर असांखे मोकिलियो उन मालिक, उन प्रकृति में, उन नेचर खे, लेकिन उन नेचर खे छॾे करे असां पंहिंजी नेचर साड़, जलन, क्रोध, हवस, हसद वारी बढ़ाए छॾीसीं। तंहिंजे करे असांखे तकलीफ़ काई कोन्हे, सिर्फ़ु असांखे इहा तकलीफ़ आहे मूंखां छो वधियो, मां जहिड़ो छो आहे, मूं जहिड़ी इज़त छो आहे, मां जी लाहींदुमि, मां जी बणाईंदुमि, सिर्फ़ु उन में इंसानु सड़ी सड़ी पंहिंजो पाण खे पूरो करे छॾींदो आहे। तंहिंजे करे इंसानु उन ख़ुशी में झूमी न सघंदो आहे, इन करे उनजो चहिरो बहकी न सघंदो आहे, इन करे उन अंदर में सदाई हलचल हलंदी रहंदी आहे। पर जेकॾहिं थोरो साड़ त पोइ बाक़ी सिर्फ़ु झूमण ई रहंदो आहे, बाक़ी ख़ुशी रहंदी आहे, बाक़ी आनंद रहंदो आहे।
ऐं पोइ कंहिंखे बि कुझु न हूंदो आहे। जॾहिं हर हिकु झूमंदो आहे, पतो बि झूमंदो आहे, वण बि झूमंदो आहे, गुल बि झूमंदो आहे, पैदो, जॾहिं हर हिकु पंहिंजी पंहिंजी ख़ुशी में झूमे, जंहिं रखियो आहे, जिते रखियो आहे, जहिड़ो जीअं आहे, अगरि उनखे पंहिंजी ख़ुशी हुजे त पोइ इंसान खे कोई ॾुख आहे ई न। ऐं वॾे कमाल जी चीज़ आहे, हर हिकु इंसान खे शायदि असांखे पंहिंजी परेशानी कोन मिलंदी, असांखे ॿियनि जी परेशानी मिलंदी। पोइ असांजी हालत ईअं हूंदी आहे जीअं हिकिड़े संत ॾे हिकिड़ो वियो, चयसि ॿियो संसार सॼो सुखी आहे, ॾाढा ख़ुशि आहिनि, पर मां ॾाढो दुखी आहियां, मूंखे ॾाढी परेशानी आहे। इन करे संसार में मूंखे मालिक एतिरा ॾुख छो ॾिना आहिनि, तंहिंजे करे दुख आहे ई मूंखे, बाक़ी से फलाणो सुखी आहे, हे सुखी आहे, सभिनि खे एतिरो सुख आहे, एतिरो आनंद आहे जंहिंजो अंदाज़ कोन्हे, सिर्फ़ु मां ई दुखी आहियां। तंहिंजे करे अहिड़ो मूंखे रस्तो ॾिजे, मां बि सुख जो रहां, सुख ते हलां, सदाई ख़ुशि हुजां। संत साईं ईअं कर, तोखे सुख जो रस्तो मां ॾिनो आहे, अहिड़ो ख़ुशि रहंदे जहिड़ो तूं चएं थो। पर सिर्फ़ु जेको संसार में सुखी इंसान मिले उनजा छॾो चपल वेठी आहे, जेको सुखी हुजे बसि, जेको तोखे सुखी लॻे हुजे चपल वेठी आहे, चपल ते पाए करे मां तोखे रवानो करे छॾियां, छॾो जेको तोखे सुख हुजे। हुन चयोसि सॼो संसार सुखी आहे, कोई दुखी आहे कोई, छड़ो मां दुखी आहियां, जाम हिते ख़ुशि घुमंदा वरंदा आहिनि। तो जीअं वियो त पहिरियों हिकिड़ो सेठ मिलियुसि जेको सदाई ख़ुशी सम्झंदो, हुनखे चयो यार मूंखे तुंहिंजा जूता खपंदा आहिनि, मूंखे तूं पंहिंजा चपल ॾे। मूं चयोसि मुंहिंजा जूता छा कंदे, घुर त को ॿियो कुझु घर, जूता हाणे पातल घुरी करे छा कंदे। शायदि मां संत ॾे वियो, मूं मूंखे चयो जेको संसार में सुखी इंसान हुजे, जेको बिल्कुलु ख़ुशि हुजे, हुन छो जूता वठी तोखे पवाए करे मां सुख जे रस्ते ते बसि मोकिले छॾां। हुन चयोसि तोखे सुखी मां ॾिसण में आयो आहियां, मूंखे एॾी परेशानी आहे, सुभाणे ॿिया टपड़ पंहिंजा सभु ओधर ते पिया आहिनि, ॿिया खाई वञनि, मूंखे केतिरी परेशानी आहे, मां तूं आयो आहे। बाबा मुंहिंजो अंदरि बढ़ंदो पिया, छा ॻाल्हि ॻाल्हि खे वेदो कर, कोई ॿियो कोन। एतिरे में रस्ते सां वियो पए, एॾी सुठी वेंदी पई आहे, एॾी ख़ुशि वेंदी पई आहे, मूंखे तूं जो ॾे त मां बि तो अॻे ख़ुशि रहां, चए ख़ुशि रहां। हे मां बाज़ार में वेंदी पई आहियां, मूंखे मुड़ुसु एॾो तपाए खयो आहे, मूंखे पवंदो आहे मुंहिंजी ज़िंदगी हराम करे छॾी अथई, वरी तोखे मां चङी लॻी आहे, हादो वेंदो ॿिया सां तोखे मुंहिंजे लाइ बि पुछी आई चाहे। एतिरे में ॿियो पाड़े वारे हली वियो, चयो मूंखे तुंहिंजो जूतो खपंदो आहे। हुनजो जूतो छा कंदे, उनखे साॻी ॻाल्हि कई आहे। हुनजो तोखे मां लॻो आहे, मुंहिंजो पुटु एॾो आहे, कोई कम ई न कंदो, न करो आहे, मां हुनजे लाइ सोचे सोचे एॾी परेशान हुई, मुंहिंजो कोई कमु अची सघे, धंधो बीजी वियो आहे, मुंहिंजी ज़िंदगी बीजी वई आहे, तोखे वरी मां चङो लॻो आहे। तो जेको सॼो शहर हुयो हिकु हिकु पुछी आयो, सभिनी हुनखे पंहिंजी पंहिंजी ॿुधाई जेके बि हुया, ऐं जॾहिं सभिनी खां घुमी करे मोटी आयो, चइसि भाई जूतो कंहिंजो हथ न आयो, सभु दुखी आहे। चए भला जेके सभु दुखी आहे, पंहिंजो कहिड़ो दुख हुजे, पंहिंजो दुख कंहिंखे कोन, सभु ॿियनि जे सहारे ॿियनि जे दुख में दुखी हुया, बाक़ी पंहिंजो दुख कंहिं कोन ॿुधायो त मूंखे बि आहे। सो असां सभिनी खे जेके बि आहियूं, हक़ीक़त में पंहिंजो दुख कोई बि कोन्हे, सभु ॿिए जे दुख में दुखी हो, कोई ॾिसी करे सुखी आहे, कोई ॿियनि जे करे दुखी आहे। ऐं वॾी ॻाल्हि वरी कमाल जी चीज़ आहे, जंहिंजे करे माण्हू दुखी आहे उहो वरी दुखी आहे ई न, वरी कमाल जी चीज़ त ई आहे। भई कंहिं ॿार खे चओ भई तूं कमु नथो करे, या तूं नथो पढ़े, या कोई औरत मुड़ुस खे चए थो जे शराब जे करे कुझु बि हुजे, मूंखे चए मां सुखी आहे, तोजो छा, वरी तोखे छा आहे। अॼु ताईं कंहिं चयो आहे जंहिंखे चओ मां तुंहिंजे करे दुखी आहियां, न मां त ठीकु आहे, मूंखे छा आहे। औलाद खे चओ, ॿार खे चओ, पुट खे चओ, दोस्त खे चओ, वॾे खे चओ, नंढे खे चओ, जंहिंखे बि चओ, हर कोई मां सुखी आहे, मूंखे हुनजो कुझु कोन्हे, तोखे कहिड़ी पई आहे, मुंहिंजे करे तूं परेशान आहे।
जॾहिं मां ठीकु आहे न तोखे छा आहे, सभु असांखे जवाब इहो मिलंदो आहे। सो हक़ीक़त में हिकु त ॿिए जे करे दुखी हो, वरी कहिड़ी ॻाल्हि आहे, जंहिंजे करे दुखी हूं उनखे दुख आहे बि न, जंहिंजे करे परेशान हूं वरी उनखे परेशानी कोन्हे, उनजे करे असां परेशान हूं। सो हक़ीक़त में असांखे बि उन प्रकृति वांगुरु, हे पाण सां फार्म हाउस ते वेठो, मूंखे यादि अची वियो संत जी ॻाल्हि, भई सभु वण जेके बि आहिनि, जहिड़ो गाह झूमंदो आहे ओड़ा पता झूमंदा आहिनि, ओड़ा वण झूमंदा आहिनि, कोई न थियो वॾो हिकु मिनट तकी रही रहे, सभु हिकु जहिड़ा हलंदा आहिनि, जंहिंजा पता ॾिसो, जेको बि ॾिसो, कंहिंखे हिक ॿिए सां सार जलन आई कोन, हर को पंहिंजी मस्ती में मस्त आहे, पंहिंजी ख़ुशी में ख़ुशि आहे। इन करे पूरी प्रकृति झूमंदी आहे, उहा ख़ुशि रहंदी आहे, छाकाणि त ॿिए खे न ॾिसंदी, पंहिंजो पाण खे ॾिसंदी आहे। ऐं असां इंसान जेके बि आहियूं, असां बि वरी प्रकृति वांगुरु हक़ीक़त में असांखे पंहिंजो दुख कोन्हे, असां ॿिए जे दुख में पाण दुखी आहियूं। ऐं वरी वॾी ॻाल्हि आहे, जंहिंजे करे दुखी हूं, जंहिंजे दुख में उहो चवंदा मूंखे दुख आहे ई कोन, तोखे दुख आहे, मूंखे कहिड़ो दुख आहे, मां त ठीकु आहे, मूंखे कुझु आहे ई त, मूंखे छॾो आहे, तो जान छॾो, मां तव्हांजे करे परेशान आहियां, तव्हां मूंखे परेशान कयो आहे। जंहिंखे बि चओ तव्हां मूंखे परेशान कयो आहे, मां परेशान थोरी आहे, तव्हां मूंखे तंग कयो आहे। सो हक़ीक़त में असां सभिनी जी हालत उहा हूंदी आहे, पर जेकॾहिं असां थोरी नज़र पंहिंजो पाण ते ॾिसूं, थोरो पंहिंजो पाण खे ॾिसूं, त पोइ असां सभिनी इंसाननि खे बि उन मालिक उन प्रकृति वांगुरु झूमाए ॾिठो, तंहिंजे करे हर हिकु ॿार जी थोरी मुस्कान सॼे घर खे मुस्कुराए छॾींदी आहे। न सिर्फ़ घर खे मुस्कुराईंदी आहे, नंढो ॿार हुजे, दोस्त साथी रिश्तेदार जेके वेठा हुजनि, उहे बि ॾिसी करे हुन सां गॾु महकंदा आहिनि, कोई हथु हणंदो, कोई मथे ते हथु हणंदो, कोई खणण जी कोशिशि कंदो, कोई हथु ॾींदो। तंहिंजे करे हक़ीक़त में मालिक असां सभिनी खे ख़ुशि करे मोकिलियो, पर असां पंहिंजी सोच सां कंहिंखे दुख ॾेई ऐं दुख वधी ऐं कंहिंखे दुखी सम्झी करे असां पंहिंजो पाण खे परेशान कयोसीं। जेकॾहिं उहा सोच असां थोरी पॉज़िटिव कयूं, थोरी बहितर कयूं, तो सभु कुझु वरी पंहिंजो पाण बहितर थी वेंदो। सिर्फ़ असां पंहिंजो भाव बहितर कयूं, असां पंहिंजो थोरो सो अंदाज़ बहितर कयूं, कमु असां उहो साॻियो कंदासीं, सिर्फ़ थोरो अंदाज़ बहितर कयूं। जियो सचे साईं जो मिसाल आहे, वो सचे साईं सां भाई रामन कर ॾींदो, उनखे कान का मज़ाक सदाई जो सुझंदी, तोड़े भक्ति हले, तोड़े गाॾो हुजे, तॾहिं बि काई न काई अहिड़ी ॻाल्हि कंदो जंहिं बि साधो पोइ कंहिंखे परेशान कंदो, कंहिंखे खिलाईंदो, कंहिंखे कुझु कंदो, लेकिन का न का पंहिंजी हणंदो ज़रूरु। तो साईं जे रस्ते सां वञनि पिया, तो हिकिड़ो साम्हूं किसान कमु कंदो खड़ो, वीचारो ज़मीन में कमु कंदो खड़ो, सिधी सी ॻाल्हि आहे, पंहिंजा कपिड़ा जूता हुते लाहे करे रखी वियो, साम्हूं कमु कंदो खड़ो, ॿियो हुयो बि कोन। साईं चवंदा बसि साईं, मां चयो 2 मिंट बीहां पोइ त अचां थो। साईं हिते रस्ते में बीह करे छा कंदे, तव्हां साम्हूं कमु कंदो खड़ो, अञा कपिड़ा रखिया नी, जूता रखिया नी, बसि मां खणी करे लिकाए छॾींदोमांसि, पाण जेको बसि साम्हूं झाड़ियुनि में वेही रहंदो लिकी करे। जंहिं महिल कपिड़ा जूता न ॾिसंदो, जेको परेशान थींदो, जेको तंग थींदो, मां घड़ी घड़ी इंजॉय कंदुमि, बसि पोइ जेको हुनखे ॾियां थो। साईं इंजॉय थो इहा कहिड़ी महिल जेके कपिड़ा जूता लिकाए चवंदा साईं, पर जेको आहे उहो जंहिं महिल तंग थींदो, परेशान थींदो, मां थोरो मज़ो वठंदुमि।
साईं ने तो मज़ो ई वठिणो आहे न। तो साईं ने पंहिंजे जेब जो पैसा कढी ॾिना, चए कुछ जे जूते में विझ, कुछ कपड़े में विझ। चए मां जा कपड़ा जूता खणण लाइ तयार आहिनि, तव्हां हुन पैसा विझी छॾ। तूं पैसा विझी करे तूं वरी साॻो झाड़ियुनि में लिकी करे वेही रहो, पोइ ॾिस छा थो थिए। ऐं जॾहिं हुन जीअं सचे साईं चयो, पैसा वधीक कुझु हिकिड़े जूते में विधे, कुझु ॿिए में विधे, थोरा पैसा ॾेई जेब में विझी छॾिजे, ऐं पाण झाड़ियुनि में वेही रहियो। ऐं जीअं थोड़ी देर खां बाद वो किसान वापसि आयो, ऐं जीअं हुन कपिड़ो पंहिंजो खयों ऐं जुती में जीअं पेर विधो तो उनखे जीअं कुझु लॻो त जुती छंदी और मुंहिंजा पैसा किरिया। हिन हेॾे तकियो, नज़रियो कुझु कोन, वरी ॿी जुती कयईं, वरी उनमें पेर विधे, वरी उनमें बि पैसा आहिनि, उहे बि खयां। वरी हेॾे होॾे तकियो, वरी कमीज़ पाते, उनमें बि कुझु निकिता। चए आहे बि कोई कोन, नज़र बि कोई कोन थो, मां साम्हूं नज़रियो बि कोई कोन, आयो बि कोई कोन, लेकिन आया काॾो। ऐं जीअं हेॾे होॾे तकियो, कुझु न नज़रियो, हिकदमि मुंहिंजो चहिरो बहकियो ऐं मालिक खे अरदास करणु लॻो मथे टकी करे, मालिक तुंहिंजा लख शुक्र आहिनि, तुंहिंजी रहमत आहे। मूंखे घर में खाइण लाइ बि कुझु कोन हो, बीमार मुंहिंजी माउ हुई, हुनखे इलाज लाइ बि कुझु कोन्हे, मां थोरी सुती वठी करे ॾियां। तूं कीअं ॾिना कि मां त हुयूं बि कोन, कोई आयो बि कोन, कोई नज़रियो बि कोन। हुनखां बाद मुंहिंजी जेब में जुती में एतिरा पैसा ॾिनई, शायदि मां तोखे जेको जेको पोइ ॿाॾायो पए त वञी ज़िंदगी कीअं गुज़रे, मां ॿारनि खे खाधो कीअं खारायां, ऐं तूं आसमान में मूंखे मोकिले छॾियां। हुन खां अरदास कई ख़ुशी में, जेको जो चहिरो बहकियो पियो, तो हक़ीक़त में रामन खे हुनजो चहिरो ऐं ॻाल्हि ॿुधी करे, अरदास ॿुधी करे पंहिंजो चहिरो एतिरो बहकियो जो ख़ुशी में अखियुनि में पाणी अची वियो, पंहिंजो पाण रुअण लॻो। सो हक़ीक़त में सभु कुझु कनि था, असां बि आहियूं। असां खिलंदे खिलंदे मज़ाक बि कंदा आहियूं, हिकिड़ी मज़ाक कंहिंखे सताइण वारी कंदा आहियूं, कंहिंखे हूटिंग वारी कंदा आहियूं, पर उहा ई मज़ाक अगरि असां थोरी प्यार वारी करूं, थोरी मोहबत वारी करूं, त असां सभु बहकी उथंदासीं। केतिरो दफ़ा असां पंहिंजी कंपनी में, पंहिंजी दोस्ती में, पंहिंजी साथ में ॾिठो हूंदोसीं, असां उन वक़्तु थोरी खिलंदे खिलंदे मज़ाक कई हूंदासीं, लेकिन पंहिंजा रिश्ता ख़राब करे छॾिया हूंदासीं, पंहिंजा तालुकात ख़राब करे छॾिया हूंदासीं। अॻिते हली करे साम्हूं वारे खे असां कोई लफ़्ज़ उहो अंदाज़ चङो कोन्हे लॻंदो, जंहिंसां लांदी आहे उनखे पतो पवंदो आहे। पर जेकॾहिं असां खिलंदे खिलंदे प्यार सां हिक ॿिए खे झूमायूं, हिक ॿिए सां ख़ुशी वारी मज़ाक करूं, त असां वरी ओतिरा बहितर थी वेंदा आहियूं, ओतिरा चङा थी वेंदा आहियूं। तंहिंजे करे जंहिं प्रकृति, जंहिं नेचर में मालिक असांखे बणायो आहे, हक़ीक़त में उन सभिनी खे झूमंदड़ बणायो आहे, सभिनी खे प्यार सां रहण वारो बणायो आहे, सभिनी खे मोहबत सां हलण वारो बणायो आहे। ऐं सिधी सी ॻाल्हि आहे, जे कोई पैदा थींदो, कोई नंढो, कोई वॾो, कोई घटि, कोई वधि, संसार में कोई अमीर, कोई ग़रीब, कोई नौकर, कोई मालिक, कोई पीउ, को पिटु, को माउ, को धीउ, उहे त थींदा ई सही। जॾहिं को आहे बि सही त असांखे सभिनी खे गॾु थी करे रहणो आहे। कॾहिं जहिड़ो हुजे पुटु पीउ जेतिरो कोन थींदो, जेका बि हुजे कॾहिं धीउ माउ जेतिरी कोन थींदी। जेतिरो जीअं आहे, कोई महिनत सां वधंदो, कोई भाग सां वधंदो, कोई क़िस्मत सां वधंदो, कोई कर्म सां वधंदो, को कीअं रहंदो, को कीअं रहंदो, लेकिन असां मुंहिंजो कोई बि अहिड़ो न आहे जेको ख़ुशि न हुजे। असां पंहिंजो पाण खे ॾिसूं, असां सभु ख़ुशि आहियूं। जेकॾहिं असांखे कोई दुख तकलीफ़ आहे त उहो ॿिए जे करे दुखी आहे, वरी जंहिंजे करे दुखी हूं उहो दुखी आहे बि न, वॾे कमाल जी चीज़ इहा आहे। वरी उहो दुखी हुजे पोइ बि ठीकु आहे, उहो अञा सम्झे थो मां तव्हांजे करे दुखी आहियां, मूंखे दुख कोई बि कोन्हे। वरी कमाल जी चीज़ त वरी इहा आहे। तंहिंजे करे असां इंसान उन ॿार वांगुरु पंहिंजो पाण खे थोरो नेचुरल बणायूं, तो असांजी ज़िंदगी
हकीकत में केतरी बीमारियों को परे थी कर वेंदी आहे। तंहिंजे करे उहो चयो वेंदो आहे त मां पंहिंजो हिकिड़ो मिसाल ॾियां। जॾहिं मूंखे बीपी थी शुरू में तकलीफ़ थी तो मुंहिंजी जेका बीपी हुई वो तकरीबन 180 और 90 को 130 को लहे पई न पई, तकरीबन 1.5 महीनो मूंखे हली 190 और 130 जेको कंटिन्यू रही। ऐं सीधी सी ॻाल्हि आहे जेको इलाज करा कुझु करा कुझु घटिजे बि न। ऐं इन करे जान मारी कमज़ोरी भी काफ़ी थी। 1.5-2 महीना यको 190 और 130 हले पई। तो एक्चुअली छा हुयो त मां वयुमि कराची डॉक्टर खे ॾेखारण, जीअं डॉक्टर सां मिलियो हाणे मां उन वक़्तु हो तकरीबन 10 ग्राम जो सुबुह शाम गोरियूं खाईंदो हुउमि। हकीकत जाथो मां गोरियूं वरितो हुउमि, डॉक्टर चङो पर गोरियूं सभु खे नकली हुयूं, इन करे को असर करे ई न पई। तो जेको मां कराची डॉक्टर ॾेखारियमि उन जीअं मुंहिंजी बीपी चेक कई चवंदो गोरियूं थिए चवंदो काई ॻाल्हि कोन्हे, गोरियूं जेको मां ॾाढा जी सुबुह शाम खाईंदो उन मूंखे सिर्फ़ु 5 जी ॾिनी, 5 मिलीग्राम जी खायो। पंहिंजे घर में ॿार मुंहिंजा ॿार नंढा आहिनि, चयो तव्हां सिर्फ़ु थोरो वक़्तु पंहिंजे ॿारनि सां पंहिंजो पाण करे रखो, बसि तव्हांखे का बीमारी आई न। सिर्फ़ु थोरो वक़्तु ॿारनि सां गॾु वियो, हुन सां रोज़ कलाक में ॿारनि सां गॾु खेॾो, बसि ॿार जी हुजे न ॿारनि सां गॾु टाइम ॾियो, बसि पंहिंजो पाण सही थी वेंदा। छाकाणि त ॿारनि जी खिलखिलाहट, उनजी झंझनाहट, उनजी ख़ुशी, उनजो उथी वेठी किरण उथण, इहे सभु पंहिंजो पाण नेचुरल करे छॾींदा आहिनि इंसान खे जेके बि आहिनि। इन करे हर रोज़ अगरि जंहिं घर में ॿार हुजे ऐं ॿार में नेचुरल घड़ी खनि हुन खेॾो खणो घुमायो, सभु बीमारियूं पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे असां थोरो वक़्तु पंहिंजो पाण खे अगरि नेचुरल रखूं असां पाण सही थी वेंदा। लेकिन असांजी ज़िंदगी आर्टिफिशियल थी वेंदी आहे। अॻिते हली करे ॿियनि सां हलंदे हलंदे असांजो घर बि ओड़ो बणिजी वेंदो आहे। पर अगरि थोरो असां पंहिंजो पाण खे वरी प्रकृति वांगुरु रखूं त सॼी प्रकृति झूमे थो, कंहिंसां कंहिंसां कुझु अहिड़ो आहे ई न, सभु प्यार सां आहिनि। त असां सिर्फ़ु उन वांगुरु थोरो वक़्तु पंहिंजो पाण खे रखूं। सिर्फ़ु असां हर रोज़ अधु कलाक मुनो कलाक पंहिंजो पाण खे नेचुरल रखूं। ऐं जेको असांजो दिमाग़ घुमंदो आहे उहो बि सिर्फ़ु हर रोज़ थोरो वक़्तु सुबुह शाम मालिक जो नाम ध्यानु सिमरन करूं त जेको सॼे ॾींहं में असांजे दिमाग़ में हलंदो आहे उहो जीअं वरी साफ़ थी करे असां थोरो सकून सां रहूं। इहे 2 चीज़ूं छड़ो असांजे जीवन में अचनि, थोरो वक़्तु ॿारनि सां गॾु रहणु ऐं थोरो वक़्तु नेम ध्यानु सिमरन करणु। असां पंहिंजो पाण नेचुरल थी वेंदा आहियूं, पंहिंजो पाण सही थी वेंदा आहियूं। इन करे असांजा हवा जा जेके झोंका हलंदा पिया आहिनि सभु वाण हिकु जहिड़ा झुमंदा पिया आहिनि, सभु पता हिकु जहिड़ा झुमंदा पिया आहिनि। एसि ताईं जो किरियल पता आहिनि उहे बि ओड़ा ई उॾंदा पिया आहिनि, उन्हनि में कोई फ़र्क़ु कोन्हे ईंदो। ऐं हक़ीक़त में मालिक उन्हनि खे जहिड़ो बणायो आहे, सिर्फ़ु हो ॿिए खे न ॾिसंदा आहिनि, पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहिनि। सो असांखे बि पंहिंजो दुख कोई कोन्हे, सभु ॿियनि जा दुख आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि आहे जेकॾहिं दुखी वरी उन्हनि खे दुख आहे बि कोन, जंहिंजे करे दुखियूं उन्हनि खे बि दुख कोन्हे। सो असां थोरो पंहिंजो पाण खे नेचुरल बणायूं त पोइ सॼो माहौल बहितर थी वेंदो आहे। पाण बि सभु भिताण वेठा रोज़ कॾहिं हॉल में हूंदा आहियूं, कॾहिं बिल्डिंग में हूंदा आहियूं, केतिरो ख़ूबसूरत माहौल हूंदो आहे, केतिरो बणाईंदा आहियूं, उहो सॼो असांजो बणायल हूंदो आहे। पर जेकॾहिं खुलियल नेचर में वेठा आहियूं असांजो बणायल कुझु बि कोन्हे। वण टिण ॿूटा जेके बि आहिनि, लेकिन जेतिरो सुख जो साह हिते खणंदा पिया ऑक्सीजन मिलंदी पई आहे उते थोरे मिलंदी आहे। जेतिरो असां नेचर में ख़ुशि हूं एतिरो अंदरि ख़ुशि थोरे हूंदासीं। एसी हुजे या कुझु हुजे, ॿियनि नमूने में हिकिड़ी बीमारी हूंदी आहे, असांखे गैस पंहिंजो पाण पूरो कंदो आहे, जेके बि आहे। पर जॾहिं नेचर में रहंदा आहियूं
उतो जी हवा, उतो जा पता, उतो जा गुल फुल, उतो जी उथी वेठी सब कुछ हिकिड़ी भाईंदी आहे। तंहिंजे करे थोरो वक़्तु नेचुरल रहंदा आहियूं त सभु बहितर थींदा आहियूं। ऐं नेचुरल असां तॾहिं रहंदा आहियूं जीअं वण पौधा ॿूटिया जेके बि आहिनि सभु हिक ॿिए सां झूमंदा आहिनि। असां बि जॾहिं हिक ॿिए सां मिली करे थोरी मज़ाक उथी वेठी जेका बि हुजे, जीअं सचे साईं चयो, उहा बि असां पॉज़िटिव करूं, थोरो हिक ॿिए लाइ बहितर ॾिसूं, त असांजो जीवन में बहकी उथंदो आहे, असांजो जीवन में ख़ुशियुनि सां भरिजी करे उथंदो आहे। ऐं असां सिर्फ़ु पाण खे ॾिसूं, पाण खे कमी कंहिंखे बि कोन्हे, घटिताई कंहिंखे बि कोन्हे, सभु कुझु हर कंहिंखे मालिक पंहिंजे खाइण खां वधीक ॾिनो आहे। सिर्फ़ु थोरो उन ख़ुशी वञो, पाण खे ख़ुशि रखो, उन बहितरी वञो, थोरो पाण खे बहितर रखो। ऐं जेकॾहिं उन नेचर जे हिसाब सां पाण खे ख़ुशि रखंदा त पोइ ख़ुशि रहंदा। ऐं जेकॾहिं थोरो हिक ॿिए सां साड़ जलन क्रोध हूंदो बि आहे त पे ॾिसंदा आहियूं नेचर वांगुरु जे चयोसीं भई जंहिंजे करे दुखी उहो दुखी आहे ई न, उहो ठीकु आहे, असां जे करे दुखी आहियूं। तंहिंजे करे जंहिंसां बि साड़ जलन क्रोध रखंदासीं, ॾिसंदासीं उहो त ओड़ो ई घुमंदो रहंदो आहे, उहो त ओड़ो ई हलंदो आहे। अञा असांखे वधीक जंहिंसां साड़ रखूं उहो वधीक चङो लॻंदो आहे, अञा खिलंदो वरंदो आहे, अञा ई हलंदो वरंदो आहे, अलाए छा छा लॻंदो आहे। पर उन जे साड़ में लॻंदो ई आहे, उन जे साड़ में असांखे लॻे थो, पर हक़ीक़त में असां उन जे साड़ में पंहिंजूं ख़ुशियूं साड़े छॾींदा आहियूं। उहो ओड़ो ई हूंदो आहे, असांजो मुंहुं सड़ी वेंदो आहे, असांजो मुंहुं लही वेंदो आहे, असां पंहिंजो पाण खे बिल्कुलु पोइ करे छॾींदा आहियूं। इन करे उहो चयो वेंदो आहे भई कई ग़लती कोई ॿियो करे ऐं क्रोध पंहिंजो पाण खे अचे, माना ॿिए जी सज़ा पंहिंजो पाण खे ॾियण हूंदी आहे। भई ग़लती उन कई कयो, उन कोई गुनाह, उहो वञी लोड़े, उनजे करे असां पंहिंजा ख़ुशियूं छो साड़े छॾूं, असांजो छा वञे। तंहिंजे करे ॿिए जी ग़लती ते पाण खे क्रोध अचणु, माना पंहिंजूं ख़ुशियूं पाण साड़े, ॿिए जो कसूर ॿिए जो हुजे, यानी ॿिए जो ॾोह में ख़ुशियूं पंहिंजूं साड़े छॾणु। साॻे नमूने असां इंसान जेके बि आहियूं, जंहिंजे लाइ बि कॾहिं कोई ग़लति सोचींदा आहियूं, उन ते कोई फ़र्क़ु कोन्हे हूंदो, लेकिन असां पंहिंजो पाण खे जलाए करे पूरो करे छॾींदा आहियूं। ऐं जेकॾहिं थोरी सम्झ असांखे अची वञे भई हर को पंहिंजे जीवन में पाण ख़ुशि रहे, त पोइ असां सभु झूमंदासीं, सभु ख़ुशि रहंदासीं, प्रकृति वांगुरु सभु बहकंदासीं, ऐं असांजो पूरो जीवन बहकी उथंदो। सच जे प्यार भरे मौक़े ते पाण खुली नेचर में, खुली फिज़ा में, खुले माहौल में जेको पाण सभु उन सचे साईं जी रहमत सां गॾु थिया, त असांखे सिर्फ़ु नेचर वांगुरु बहिणो आहे, जिते असां सभु ख़ुशि रहूं, हर को पंहिंजी पंहिंजी ख़ुशी में ख़ुशि हुजे, नंढो वॾो घटि वधि जहिड़ा बि आहियूं, सिर्फ़ु पाण खे ॾिसूं, बाक़ी नेचर वांगुरु ॾुख असांखे बि कोई कोन्हे। तंहिंजे करे मालिक अॼु ताईं जेके ई ॿार मोकिलिया आहिनि सभु बहकाए करे मोकिलिया आहिनि, यानी मालिक असां सभिनी इंसाननि खे हिकिड़ो बहकाए करे मोकिलियो आहे। सिर्फ़ु असां पंहिंजो पाण खे महकाए रखूं, असां पंहिंजो पाण खे सिर्फ़ु ख़ुशि रखूं, पंहिंजो पाण खे थोरो सम्झी करे हलूं। ऐं पंहिंजे सम्झण जो मक़सदु आहे असांजो कंहिंसां साड़ जलन क्रोध उहो न हुजे, ॿिए जी ग़लती जी सज़ा असां पंहिंजो पाण खे छो ॾियूं। सिर्फ़ु असां ग़लति न कयूं, बसि असल चीज़ जा ग़लति न कयूं। जीअं सचे साईं चयो भई बजाए उनजा कपिड़ा ऐं जूता लिकाइण जे असां इंजॉय कयूं, उनखे अञा कुझु ॾेई छॾूं, उहा इंजॉयमेंट तमामु घणी हूंदी आहे। बजाए असां कंहिंखे दुखी करे पंहिंजो पाण खे सुखी करूं, पर उनखे अञा वॾी ख़ुशी ॾेई छॾूं, असां सदाई बहकंदा रहंदासीं, छाकाणि त असांखे कोई दुख ईंदो ई न, असांखे परेशानी थींदी न, साड़ ईंदो ई न। सच जिन प्यार भरे मौक़े ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे
अड़ी सुमत ऐं रहमत बख्शे जो नेचर वांगुर पंहिंजी ख़ुशी में ख़ुशि रहूं ऐं सभ खे ख़ुशियुनि में शामिल कयूं जीअं संसार जो हर इंसान सदाई बहकंदो रहे, हर जीव सदाई ख़ुशि रहे ऐं असां उन आनंद प्यार में सदाई झूमंदा रहूं उन सचे साईं जी रहमत खे पाईंदा रहूं। सो जी इन शुभ घड़ियुनि में परम प्यारे घनश्याम दास, गुरमुख दास, सुखवाणी परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सच सच